वाक़िफ़ ॿुधाईंदा हलूं खिप्रो वासी पीरसंद शख़्स ग़ुलाम मोहम्मद बुगटी मोटरसाइकिल ते ख़तरनाक करतब ॾेखारे ॾिसण वारनि खे ॾंदे आङुरियूं ॾेई छॾियूं आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था इरफान अली बुघियो ऐं असद शाह जी रिपोर्ट। सांगड़ ज़िले जे अरिड़हें मेल वारे इलाइक़े जो ही सिंधी बुगटी रोज़ अहिड़ा करतब ॾेखारींदो, हवाऊं खाईंदो, भिंडियुनि जो पाचको खपाए चोटियारनि में चांहि चुको पी वापसि ॻोठु मोटंदो आहे। खिपरे चोटियारी रोड मथां संदसि पुराणी मोटरसाइकिल लहरूं ॾेई अॻिते वधंदी आहे ऐं इन झूनी मोटरसाइकिल मथां हूंदो आहे हिन झूने जो सिर, जेको आख़िरी स्टॉप ते पहुचण खां बसि कुझु इंचनि जे मुफ़ासिले ते हूंदो आहे। पर चाचे ग़ुलाम मोहम्मद बुगटीअ खे केरु सम्झाए। उन हवाले सां ग़ुलाम मोहम्मद बुगटीअ जो मौक़िफ़ हो त मूंखे 14-15 साल थी विया यको ईअं हलायां पियो। हिन गाॾीअ जी सर्विस बि थींदी आहे ऐं कलाकनि जा कलाक धोप बि आहे, पर कॾहिं बरसाति हर साल धोए थो, जॾहिं बरसाति अचे थो ॿाहिरि थो बीहारे। हू वन व्हीलिंग कंदड़ नौजवाननि खे पैगाम ॾिए थो त मुड़ी वञनि, पंहिंजी जान ख़तरे में न विझनि। संदसि चवणु आहे त हाणे हू उमिरि जे पछाड़ीअ वारे हिसे में आहे, पर नौजवान रीस ऐं रेस छॾे पंहिंजी जान जी हिफ़ाज़त कनि ऐं माइटनि खे वेल में न विझनि। वन व्हील अहिड़े जाइ ते वञी कनि जिते का सवारी न हुजे, गाॾी न हुजे, कलर हुजे, वॾो मैदान हुजे, हिते केर बि न हुजे। ग़ुलाम मोहम्मद बुगटी जो पसंदीदा शहर जामशोरो आहे। संदसि ख़्वाहिश आहे त हू पंहिंजी प्यारी मोटरसाइकिल ते जामशोरे जो चकर हणी अचे, पर हैदराबाद वारे रस्ते खां न, आमरी काज़ी अहमद पुल खां वञे। पर छो? जामशोरे घुमण जो ॾाढो शौक़ु आहे, छाकाणि त हुते हवाऊं थधियूं। चए थी सिंधु दरिया माना इहो कोन्हे आमड़ी पुल खां क्यास कयां इतां ई वञा हलियो। उतां वरी पंधु वेझो थो थिए, थोरो फेरो थिए, थोरो तफ़रीह बि थिए। सांगड़ जो ही सिंधी बुगटी सिंध सां बेहद प्यार करे थो। चवे थो सिंध संदसि जीजल अमड़ आहे, हू सिंध खां सवाइ रही नथो सघे। सिंध साईं दिलि लॻे सिंध सां, सिंध जान आहे सिंध। जिए सिंध, जिए लतीफ़ सरकार। चवे थो त हू हर वक़्तु मुरकंदो रहंदो आहे, ख़ुशि रहंदो आहे। छाजे करे? पेढीअ मां त टुटी वियो, हाणे छा जी ख़ुशी? दिलि इन जे करे ख़ुशि आहे जो दिलि में को बुग़्ज़ कंहिंजे लाइ माना बदनीयती या इहो आहे कोन। वाक़ई ॿियनि लाइ कीनो, नफ़रत, बुग़्ज़ न रखंदड़ माण्हू ख़ुशि रहंदा आहिनि, ज़िंदगी ईअं ई भरपूर गुज़ारींदा आहिनि, पर एॾी बि भरपूर न जो ज़िंदगी ख़तरे में अची वञे। नौजवान संदसि शौक़ु बदिरां संदसि मिज़ाज मां मुतासिर थियनि त बहितर। ही ज़िंदगीअ जे पछाड़ीअ वारा शौक़ु आहिनि जेके नंढी उमिरि में न करणु घुरिजनि। ज़िंदगीअ जो क़दुरु करणु घुरिजे, ज़िंदगीअ सां प्यारु कजे, जंहिंजो मौत सां मुफ़ासिलो फ़क़ति कुझु घड़ियुनि ऐं कुझु इंचनि ते हूंदो आहे। वन व्हीलिंग ते हिकु जवान ज़िंदगी पूरी थियण बैदि ॿुढड़नि माउ पीउ लाइ सॼी हयातीअ जो दर्द शुरू थी वेंदो आहे। साथी रिपोर्टर असद शाह ऐं कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु इरफान अली बुघियो, खिपरो।